खबर शामिल कई पिया रतो देरो में रिपोर्ट एहसान बोसार जी। रतो देरो बरसा पुलिस जी अध रात जो सहाफ़ी के घर ते चढ़ाई चादर चो दीवारी जे तख्तस पामाल पुलिस जी मुबैना नाइंसाफ़ी ते एहतजाज। रतो देरो बरसा ॻोठ माही खान शहर जे रहवासिन दखण पुलिस जी मुबैना नाजाइज़िन खिलाफ़ ऐं सहाफ़ी के घर ते चढ़ाई करे घर जी चादर चो दीवारी जे तख्तस पामाल करण ऐं सहाफ़ी के नौजवान भाणेजे के बिला जवाज़ खंबे खणी वञण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। सहाफ़ी राहिब शर हिम्मत अली शर हुरमुजाहिद शर साकी इख्तियार अली शर खैर मोहम्मद शर की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे पुलिस गर्दी नामंजूर जे नारेबाज़ी कई वई। एहतजाज बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिनन चयो त जंहिंजी असीं जेको आहे शिकारपुर कोर्ट मां ज़मानत कराई उन ज़मानत कराने लेटर असां थाणे ते असां लेटर ॾिनोसीं। अॼु सवेरे तक़रीबन 5:30 बजे हुसैन शाहणी कुछ प्राइवेट गाड़ियों ऐं कुछ प्राइवेट माण्हू खणी करे असांजे घर जे मथां रेड कई आहे। जेको असांजो दोस्त साहब आहे राहिब शहर उनजे घर जे मथां रेड कई वई। असां उन खां पुछियोसीं त बाबा असांजे मथां रेड करण जो जवाज़ कहिड़ो आहे। पहिरियां त हिकिड़ी प्राइवेट गाड़ी ते असांजे छोकिरे खे खणी हुन गाइब कयो आहे। उन ते असां ॻोठाणा जॾहिं उते पहुतासीं ॾिठोसीं त ॿियूं गाॾियूं बि गॾियूं पियो वञे। उन गाॾियूं असां उन्हनि जो जॾहिं अॻु वरितो ऐं असां वीडिया भरिया त ॾिठोसीं प्राइवेट माण्हू हुया। ख़बर न आहे हुसैन शाहणी कहिड़ी वंगार सियासी वंगार वहे थो कंहिंजे चवण ते आहे ऐं असांजूं कुझु ज़ाती दुश्मनियूं आहिनि। उन माण्हुनि खे खणी करे ऐं असांजे मथां जेको आहे अलगार करे थो असांजे चौदीवारी जो तख़्त पामाल करे थो। ख़बर न आहे कंहिंजे चवण ते। असां 50 साल खां असांजा वॾड़ा हिते तक़रीबन 50-100 साल थी वियो आहे उन्हनि जे मथां कॾहिं ज़िंदगी में NC बि दाख़िल न आहे। असां इज़तदार हिकिड़ा जेको आहे त ॻोठाणा आहियूं। ओड़े पाड़े खे ख़बर आहे असां कॾहिं कंहिंसां नाइजाइज़ी न कई आहे। पर ख़बर न आहे त सियासी वंगार आहे या को कंहिं दुश्मनीअ जे चकर ते असांजे मथां जेको आहे त कूड़ा केस दाख़िल कया था वञनि। हीउ पहिरियों चकर केस दाख़िल न आहे। 2-3 चकर अहिड़ा कूड़ा केस पहिरियां असांजे मथां दाख़िल कया विया। असां कोर्टनि जो दरवाज़ो जेको आहे खटखटायो। असां कानूनी रस्तो अख्तियार कयो त बाबा असांजे मथां नाइजाइज़ियूं थियनि थियूं असां उन्हनि जे लाइ जेको आहे त असां कानून जो वञी दरवाज़ो खड़कायो त भाउ असां इंसाफ़ कयो वञे। पर हे वरी ॿियो चकर असांजे मथां कूड़ो केस दाख़िल कयो आहे। उनजे बावजूदि असां कोर्ट कई वञी। असांजो मुतालबो इहो आहे त असां इंसाफ़ कयो वञे। असांजे जंहिं छोकिरे खे खणी गाइब कयो इहो मौक़िफ़ो आहे त असां DIG साहब खे बि अपील था कयूं SP साहब खे अपील था कयूं। हिकिड़ो रिटायर आहे उहो माण्हू खे यरगमाल थो करे हरू भरू या पैसा ॾियो माना हिन कई आहे कि ॾखण थाणे ते दलाली थो करे कंहिंजे करे थो करे उहो ख़ुदा बहितर थो ॼाणे। असांजूं ज़ाती दुश्मनियूं बि आहिनि। माण्हू पुटनि सां वेहारे ऐं जेको आहे सो विगे में वेठा आहिनि। असां उन खां पुछूं त बाबा असांजा दुश्मन खणी आयो आहे केरु खणी आयो आहे। उन खां बावजूदि अॻ में छोकिरो उनखे असांखे खणी करे जेको FIR उन ते हुई कूड़ी FIR उन कूड़ी FIR में उहो छोकिरो खणी करे ऐं गाॾीअ में अॻ में भॼी आहे। पोइ वञी असां पहुतासीं। बाबा ॻाल्हि छा आहे असां त हे कोर्टनि जा हाल असां ॾेखारियासीं कोर्ट कई आहे। असां DIG साहब खे अपील था कयूं SP साहब खे बि अपील था कयूं महिरबानी करे हे रिटायर छा जो हिते बीहारिया अथई उहे सॼो ॾींहुं पैसनि जे गॾनि हुनखे इहा हे आहे हो फ़िरिश्तो आहे। अॼु हिते फायर थो थिए पाण थो बीठो हुते फायरिंग करे हरू भरू पंहिंजा माण्हू बीहारे करे ॾखणनि मां मींहं थी वञनि उहो बि एशे छो थो ॾे। माण्हू त अॻुवाट थियनि उहो बि एशे छो थो ॾे। जेको का शइ थिए थी उहो एशे छो थो ॾे। बाबा फ़िरिश्तो आहे तूं केरु आहे हरू भरू माण्हुनि खे हिते ब्लैकमेल करे हिकिड़ो रिटायर एशे छो थी हुसैन शाहणी ऐं असांजे मथां हेॾो ज़ुल्म थो करे या पैसा ॾियो या कूड़ा हथरा तूं ड्रामा ठाहे असांजे मथां FIR थो करे कूड़ी FIR थो करे। असां दुश्मन जे करे ऐं सियासीअ जे करे असांजो इहो मुतालबो आहे त हिन असांजी भली इनक्वायरी कई वञे। असां हुन में इश्तिहार जो असांखे कयो आहे अॼु हिन जे करे त इनक्वायरी थिए भली चोर जेको आहे चोर थिए ॾोहारी जेको आहे ॾोहारी थी वञे। असां कॾहिं बि अहिड़ी असां वटि हिते हरकत न आहे थी। असांजो किलोमीटर बि न आहे छोकिरो असांखे उहो बि ॾियनि पंहिंजो ऐं महिरबानी करे ऐं हे हरकतूं बंदि कनि। असां SP साहब खे बि अर्ज़ा कयूं DIG